أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الذين آمنوا لا تلهكم أموالكم ولا أولادكم عن ذكر الله ومن يفعل ذلك فأولئك هم الخاسرون وأنفقوا مما رزقناكم من قبل أن يأتي أحدكم الموت فيقول رب لولا أخرتني إلى أجل قريب فأصدق وأكن من الصالحين ولن يؤخر الله نفسا إذا جاء أجلها والله خبير بما تعملون صدق الله مولانا العظيم وبلغ رسوله النبي الكريم ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. दुरूद शरीफ पर बुलंद आवाज़ अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आल मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आल इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मुंहिंजा भाइयो अज़ीज़ो दोस्तो ऐं बुज़ुर्गो
ये जो को प्रोग्राम इको रखियो हुयो आ इन में ये गालियों थींदियूं तो इंसान दुनिया में आयो आ वरी इनके दुनिया में मरी करे अल्लाह दे रवानो थी वञणो आ। अजो को प्रोग्राम आ मौत जो मंजर केतरो भी दुनिया में रहूं मौत न छड़ी लोहन कोटन में तोड़े लिखे तने भी मौत न छड़ींदो इंदो भी टाइम ते मुद्दे मुकर्रर ते यकीन भी आ मरणो भी आ पो छा थियो आ असांखे जो पंहिंजे ख़ालिक ऐं मालिक खे विसारियो आ। हे कलमे वारो छो थो ज़िना करे छो थो चोरियूं करे छो थो धारा हणी छो थो व्याज खाए इन खां मौत विसरी वियो आ क़ब्र विसरी वई आ इन जी क़यामत ते नज़र कान्हे इन जी आख़िरत ते नज़र कान्हे जे हिन जी मरण ते नज़र हुजे ऐं आख़िरत ते नज़र हुजे शैतान हिन खे भुलाए छॾियो आ तॾहिं तो कुधा कम कंदो अचे तो जवानी थी जेकी करणो थी हाणे करे वठु पिछाड़ीअ में पोइ रब खे राज़ी कजांइ न न न न इहा ख़बर कान्हे त मौत अॼु अचे या सुभाणे अचे या कलाक में अचे या 5 मिंटनि में अचे ख़बर न पवंदो ओचितो मौत ईंदो न वायरलेस ईंदी न टेलीफोन ईंदी न का मोबाइल ते ॻाल्हाईंदई ख़बर न पवंदई ओचितो मौत ईंदी सम्झे बि थो मरणो बि आहे तो उहो कर जेको आख़िरत में कम अचई क़ब्र में कम अचई जेको अल्लाह जे ज़ात जे आॾो अहिड़ो सुहिणो तुंहिंजो मौत थिए जो सुरखरू थी रब जे ज़ात जे आॾो बि अजायो वॾाई आहे अजायो सीट आहे अजायो आकड़ा ओ जे माल ते वॾाई कई थी हो इते पियो हूंदी हे ज़मीना हे ओताकू हे बंगला हे कारियूं हे पेजारा हे पुट हे न्याणियूं हे महलात हे घरवारियूं अर्श वारो तो जे मां ये उधारा दिना दमाए कुछ भी पंहिंजो नथी ओधर ते वॾाई न कर हे जेको साह थो खणे इहो भी पंहिंजो नथी आ भी मुंहिंजी महिरबानी थी जो मां पंहिंजे फज़ल ऐं करम सां घुमाया मुंहिंजी मर्ज़ी आहे जेतिरो वक़्तु रहाया तुझे वस में रहणो आहे ई कोन ख़बर ई न पवंदी मथां मौत नबीअ ने पैगाम ईंदो त हीउ पैगाम तव्हां ॾे आयो आहे तव्हांखे दुनिया में वञणो आहे वो छा तव्हांजी मर्ज़ी आहे हे टाइम आहे नबीअ जवाब में चवंदा त जेका अल्लाह जी मर्ज़ी आहे असां उन रब जे मर्ज़ीअ ते राज़ी हूं हुननि खां पुछा थींदी तो असां खां पुछा न थींदी ख़बर न पवंदी जग में आहे लारीअ में आहे बस में आहे ट्रक में आहे रेल में आहे खट ते आहे बिस्तरे ते आहे पलंग में आहे पलंग ते आहे जहाज़ ते आहे ख़बर न पवंदई ओचितो मौत अची वेंदी पतो ई न पवंदी इन्हीअ जे करे फरमाए थो फयकूल रब लौला अखरतनी इला अजलिन करीब जॾहिं मौत जा माण्हू था अचनि पोइ इलाज थो करे रब मूंखे मोहलत पर मोहलत न मिलंदी 70 साल उम्र ॾिनी मां कुझु न कई